जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हवाले से आज पनवाकल में जश्न ईद मिलाद नबी नबी के हवाले से जो रैली निकितियूं आहिनि। जमात अल सुन्नत अल फुकरा हुसैनी तंज़ीम सैयद मोहसिन शाह अब्दुल रशीद भट्टी मौलाना शबीर अहमद गोराई हुसैनी की अगवानी में सतुजा गोसिया मस्जिद का पनवाकल शाही बाजार का थी भाजी चौक का थी प्रेस क्लब वटे मरकज़ी रैली पहुंची जिते जो अॻवाननि ख़िताब कंदे चयो त अॼोको ॾींहुं असांजे लाइ ईद जो ॾियारो आहे। जॾहिं त अॼोको ॾींहुं जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾियारो आहे। अक़ीदत एतिराम सां मल्हायो आहे जिते जेका मस्जिदनि में मिलाद किया विया आहिनि, दुरूद पढ़िया विया आहिनि ऐं उन हवाले सां प्रोग्राम मुनक़िद किया विया आहिनि, नात मुनक़िद किया विया आहिनि ऐं दुआऊं घुरियूं वयूं आहिनि। अॼोके ॾियारे जे हवाले सां इहो बि चयो था जो पंहिंजे मुल्क जे लाइ दुआऊं घुरनि मुल्क में ख़ुशहाली अची सघे। जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां तालके पनेआकल जे नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं निकितियूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं निकितियूं ऐं उते ईद मिलाद नबी जा जेका प्रोग्राम मुनक़िद किया विया आहिनि। नगर में अल्लाह तबारक व तआला ने रिज़्क़ करेगी। नारे